मिठो न करे। स्टेज ते बैठल मान मारा अवामी तहरीक मरकजी ऑर्गेनाइजर मोहतरम वसम थरी साहब, अवामी तहरीक मरकजी अगवाणो सिंधानी तहरीक जो बहादुर पैनलो, हारी तहरीक मरकजी अगवाणो सिंध शागिर्द तहरीक ऐं सुजाता तहरीक जा बारो जीअ सिंध जीअ लबीब जीअ फिक्र रसूल बख्श पली जो आया चयो त जीअ लुक लगे तीअं रुक थिया हे माण्हू वेझो डुक थिया। बिल्कुल हिन सीट जियाई ही माण्हू वो माण्हू एड़ो अजीम माण्हू हो जेके खलासी तहसील पेश करण लाइ सनत 40 जे मौके ते ही अवामी मेड़ गठो आहे। वो माण्हू निसोरो निज सोन हो, वो फिक्र रसूल बख्श पली जे सिपाही निसोरो निज सोन उन्हीं लाइ जो न पंहिंजी साह जी आखिरी गरी ताईं पंहिंजी मिस्कीन अवाम पंहिंजी धरती माउ पंहिंजी पार्टी सां साबित कदमी सां पैर खोले बीठो रहियो। तो फिक्र रसूल बख्श पली जो अनमोट सिपाही चाचा धनी बख्श लोहानी आगे से इतना यकीदत इतना एहतराम सनत जी करे जदोजहद पे कैसे सुन के सलाम पेश करंदी ए कैसे शाह जी सीटों अटना थी त उमर सब इश्क से कुनु जे पुछन रीस रे सालियों तिनी से गुजारे लेकन मार्ग जे मरन बनाता है दिल जा। साथियों मुल्क की सूरत हाल इंतहाई रुखोईंदड़ इंतहाई ईज़ाईंदड़ इंतहाई तकलीफ ॾींदड़ हली रही है। उन्हें लाइ जो इंसाफ कानून इदारा सब ठग जो गाली वञी बचियूं आहिनि। हर तरफ मारा मारी ऐं सूरत हाल रुगो कानूनी हुकुमरानी रुगो जबर रुगो राज पे वाका कढो वते अमन इंसाफ जी त काशे नज़र ही नथी अचे। जे तरफ नज़र दोए ॾिसे थो त उन तरफ रुगो ईज़ाईंदड़ कम ई थी नज़र अचनि था पिया। सॼे मुआशरे के हिकिड़ी अलॻि इंतहा पसंदी जो चाढ़ियो पियो आहे जो इंसान पंहिंजी इशरत ताईं किरी पियो आहे। हर तरफ अहिड़ी मंशात जे मिसकिन माण्हू जा जिन जा हक़ खसे दूर कया आहिनि। तइलीम ते नज़र विझूं था त उते रुगो कारे वारा कठे रहिया आहिनि। इदारनि जी सूरत हाल इहा आहे जो शागिर्द ग़रीब बेचारा पंहिंजो रत सत विलोरियो अॼोके टेस्ट जे लाइक़ थियनि था त उते वरी इदारनि में वेठल बगड़नि मिसल अमरदास वग़ैरह जिन बात को फाटे पिया आहिनि त नोट मिलनि रिश्वत जा बोरा भरिजी मिलनि त टेस्ट को कढी सघंदो पास थी सघंदो न त हराम सूअर जो उन्हनि जी हथ हेठां ॿिया जेका टेस्ट निकिरी सघे। सरे आम पर्चा लीक थियनि सिर्फ़ पब्लिक सर्विस कमीशन जा पर्चा लीक डॉक्टरी टेस्ट जा पर्चा लीक अहिड़ी सूरत हाल आहे जो सिंध जो माण्हू पाणी लाइ परेशान आहे ऐं मथां वरी सिंध जा हुकुमरान सगोरा सिंधू मां छॾिया नवां केना था कढनि। ऐसा एक्ट में तरमीमूं थींदियूं वञनि त जीअं सिंधी क़ौम खे पाणी जो पुड़ेले सिकाए मारियो वञे। लानत हुजे अहिड़े वक़्त जे हुकुमराननि ते। भाइरो ऐं भेनरो मुल्क जी सूरत हाल इंतहाई ॾुखोईंदड़ थी चुकी आहे। तंहिंजे करे अचो न गॾु थियूं वण काठी थियण बजा हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियूं पंहिंजा वसीलनि पंहिंजी दरिया जी हिफ़ाज़त लाइ आख़िरी घड़ी ताईं जंग जोड़े थियूं पंहिंजा वसीला बचायूं पंहिंजा शहर बचायूं पंहिंजा ॻोठ बचायूं। जो सिज आसमां ते हो ज़मीन ते जगमगाईंदो जो सिज आसमां ते हो ज़मीन ते जगमगाईंदो ऐं चंड पुण लही अची कदम ते सर झुकाईंदो। बहार नेठ मुर्कदो ऐं हुस्न गीत गाईंदो उथो त आसमान खे